नाज़िर पाकिस्तान सलामती काउंसिल का BLA हथा पाबंदी लगाइण जो मुतालबो करे छॾियो आहे। पाकिस्तान के नुमाइंदे आसिम इफ्तिकार सलामती काउंसिल के इजलास के खिताब कंदे चयो आहे त काबिल में तालिबान के इक़्तिदार संभालण बाद गैर मुल्की सरपरस्ती में हलंदड़ फितना ख़ारिज ऐं फितना हिंदुस्तान जड़न ग्रुपन के नई जिंदगी मिली वई आहे। आसिम इफ्तिकार चयो आहे त अफ़गान सरज़मीन में दहशतगर्द पाकिस्तान में संगीन हमला करे रहिया आहिनि। गुज़िरियल हफ़्ते BLA बलूचिस्तान में दहशतगर्द हमलन की जिम्मेवारी क़बूली है, जंहिं नतीजे में 48 बेगुनाह शहरी शहीद थिया आहिनि। अक़वाम मुत्तहिदा कालादम BLA मथा पाबंदी मढ़ी। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। पाकिस्तान सलामती काउंसिल का BLA मथा पाबंदी लगाइण जो मुतालबो करे छॾियो आहे। पाकिस्तान के नुमाइंदे आसिम इफ्तिकार सलामती काउंसिल के इजलास के खिताब कंदे चयो आहे त काबिल में तालिबान के इक़्तिदार संभालण बाद गैर मुल्की सरपरस्ती में हलंदड़ फितना ख़ारिज ऐं फितना हिंदुस्तान जड़न ग्रुपन के नई जिंदगी मिली वई आहे। आसिम इफ्तिकार चयो आहे त अफ़गान सरज़मीन में दहशतगर्द पाकिस्तान में संगीन हमला करे रहिया आहिनि। गुज़िरियल हफ़्ते BLA बलूचिस्तान में दहशतगर्द हमलन की जिम्मेवारी क़बूली है, जंहिं नतीजे में 48 बेगुनाह शहरी शहीद थिया आहिनि। अक़वाम मुत्तहिदा कालादम BLA मथा पाबंदी मढ़ी।